मोरो खबर शामिल कर दी थी। मोरो सिंधमा जिता सिंध इल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो में लबैक तहरीक पाकिस्तान मोरो पारा मोरो प्रेस क्लब अगियां लबैक तहरीक पाकिस्तान के अगवान साइंस सैयद राशिद अली शाह की अगवानी में एहतजाज जी मुजाहिरो कियो वियो। वधीक तफसीली वीडियो रिपोर्ट ॾिसो हूंदा सिंध इल्ताफ सुमरो जी हिन वीडियो रिपोर्ट ही मिर्ज़ा जी जेको तारीफ करे माण्हुनि में विरहाए पियो जेको आईन पाकिस्तान के खिलाफ आहे। ये साईं तव्हांखे ॿुधायो त 298 कानून के तहत को बि कादियानी पंहिंजे मज़हब जो प्रचार नथो करे सघे, पंहिंजे मज़हब जी इन जे करे न त उन्हनि सां को वॾो ज़ुल्म आहे। जीअं असांजा भोला भाला मुस्लमान चवंदा आहिनि, बल्कि मां तव्हांखे ॿुधायां हकीकत में ये आईन पाकिस्तान जा गद्दार है। आईन पाकिस्तान होते तव्हां काफ़िर आयो, वो था चवनि असां मुस्लमान आहियूं त वो भला आईन पाकिस्तान उनके छो सपोर्ट करे। चीफ जस्टिस के विधान था चाहियूं अनन आश्रम उनके पकड़े गिरफ्तार करायो। गिरफ्तार थियण खां पोइ नथियुनि अदालतुनि खां वठी हाई कोर्ट जेके हेठियूं अदालतूं ॾियनि उन्हनि खां वठी हर अदालत में को शख्स मुल्ज़िम करार ॾिनो वियो, उनजे मथां कानूनी कार्रवाई कई वई। पर अफ़सोस जो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेका पाकिस्तान की सब खां वॾी अदालत की कुर्सी आहे उन ते वेठल हिकिड़ो जज जेको फायद ईसा जे नाले सां उहो कल्ह त दीन इस्लाम जे मथां हमलो थो करे, कल्ह मुस्लमाननि जे उन दिलनि खे आज़ाए थो ऐं हुन इहो फ़ैसिलो ॾिनो त हिन जी हिमायत में ॾिनई, हिन खे लीफ ॾिनई। सैयद मुज़फ़र शाह साहब ऐं मुल्क पाकिस्तान जा सिर्फ़ सुन्नी उलमा न बल्कि हर मकतबे फ़िक्र जा उलमा गॾिजी करे उन चीफ जस्टिस वटि आया ऐं उनखे ॿुधायूं असां पूरे पाकिस्तान जा नुमाइंदा आहियूं, असां तोखे चऊं था त कादियानी मुर्तद काफ़िर आहे, कादियानी रिलीफ जो हक़दार